रियाज सिटी वेझो ॻोठ उस्मान सोलंगी में मासूम ॿारड़नि में उरड़ी जी बीमारी वबाई इख्तियार सूरत करे वरिती आहे। इन सिलसिले में उरड़ी मर्ज़ विघे ॻोठाणनि एजाज सोलंगी जो 4 महीननि जो पुटु फयाज़ सोलंगी फौत थी वियो आहे, जिते संदसि टे पुट ज़ीशान उमिरि 2.5 साल, सजाद 4 साल उमिरि ऐं परवेज़ सोलंगी उमिरि 5 साल उरड़ी जी बीमारी में मुब्तला थी विया आहिनि। वाटसन मूजिबि खेसि सरकारी अस्पताल दाख़िल न कयो वियो आहे। पंहिंजी मदद पाण साॻी डॉक्टरनि खां इलाज करायूं पिया। हिकु ॿारड़ो फौत थियण ते इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल पैदा थी वई। इन सिलसिले में फ़ौती ॿारड़े जे वालिद एजाज सोलंगी ॿुधाए त उरड़ीअ सबबि ॿारड़ो फौत थियो आहे। ग़रीब आहियां, ॿारड़नि जो इलाज नथो कराए सघां। हुननि सिहत खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त इलाइक़े अंदरि सिहत खाते जूं टीमूं ॻोठ में जल्द मोकिले मासूम ॿारड़नि जूं ज़िंदगियूं बचाई वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।